आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं हर इंटरव्यू में ईंदड़ इंतहाई अहम सवाल ऐं गॾोगॾु गुज़ारितूं। साथियों, हर सवाल खां पोइ जवाबु ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 5 सेकंड जो टाइम। जेकॾहिं तव्हांखे जवाबु मालूम आहे तव्हां कमेंट करे सघो था। त अचो त पंहिंजी वीडियो शुरू करियूं। प्यारा साथियों, ॿुधायो त निंड वारी सूरत में इंसान जी दिलि 1 मिंट में केतिरा भेरा धड़कंदी आहे? जवाब 70 खां 75 भेरा। प्यारा साथियों, ॿुधायो त पाणी जो फार्मूलो छा आहे? साथियों, पानी जो फार्मूलो आहे H2O। प्यारा साथियों, ॿुधायो त कुदरती तौर ते साफ़ पानी केतिरा सैकड़ो हूंदो आहे? साथियों, कुदरती तौर ते 3 सैकड़ो पानी साफ़ हूंदो आहे। साथियों, ॿुधायो त मादे जूं केतिरियूं हालतूं हूंदियूं आहिनि? जवाब आहे त मादे जूं 3 हालतूं हूंदियूं आहिनि। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।